भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जे शहादत ॾियारो 27 डिसेंबर उन हवाले सां बेनज़ीर भुट्टे जे ज़िंदगी बारे में ॿुधाई। अॼु अदा 27 डिसेंबर जो ॾींहुं आहे। असांजी लेडीज़ तालका ॻड़ियासीं जी लेडीज़ आगा सिराज ख़ान दुरानीअ जी क़यादत में हितां कोट दुरानी खां निकिरंदासीं ऐं मज़ार ते हलंदासीं। इंशाअल्लाह ताला असांजी हज़ार सवन जी तादाद में लेडीज़ आहे जेके शहीद राणीअ जी जमहूरियत जेके उन जे पैगाम खे असां इहो ॾिसी रहिया आहियूं त शहीद राणीअ असांखे उहो पैगाम ॾिनो आहे जेको असां उन जे खे कॾहिं बि विसारे नथा सघूं। शहीद राणी असांजे बहादुर न्याणी हुई, सिंध जी न्याणी हुई। असां भेनर उन जूं आहियूं, उन सां गॾु हलंदासीं इंशाअल्लाह ताला। असां 27 डिसेंबर ते वेंदासीं, अॼु वञी रहिया आहियूं, असांजा काफ़िला निकिरनि था हितां ऐं शहीद राणीअ जे मज़ार ते वेंदासीं। उते असांजा महिमान बि आया आहिनि, उन्हनि जी बि क़यादत कंदासीं ऐं उते शहीद राणीअ खे सुर्ख सलाम पेश कंदासीं। मोहतरमा जे असांखे जमहूरियत ॾिनी, रोटी कपिड़ा और मकान जो नारो हयईं। अॼु असांजी काफ़ी उन जा प्रोग्राम हली रहिया आहिनि। असां शहीद राणीअ जी कहिड़ी तारीफ़ करे कहिड़ी कयूं। अॼु असां तमामु घणे ॾुख में आहियूं सभु भेनर जो असांजी राणी सिंध जी न्याणी हुई जेकी असां खां विछड़ी वई आहे ऐं असां उन जी तयारीअ में हितां निकिरी रहिया आहियूं असांजा काफ़िला। जी जी अदा असां पंहिंजे आगा सिराज ख़ान दुरानी साहब जी क़यादत में निकिरी रहिया आहियूं। लेडीज़ विंग हितां कोट दुरानीअ तां हितां हली रहिया आहियूं ऐं उन सां गॾिजी हली असां उते मज़ार ते पहुचंदासीं ऐं हली शहीद राणीअ खे सुर्ख सलाम पेश कंदासीं। जीए भुट्टो सदा जी। असां बेनज़ीर जे सिरतां क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, पाण बि असांजे मथां क़ुर्बानी ॾेई वई हुई, असां बि उन जे मथां थींदासीं। पोइ जेको बि हाल आहे असां हिन वक़्तु रुखसाना सां गॾु आया आहियूं। अलाह साईं ख़ुशि रखेसि। जीए भुट्टो। असांजी अमड़ी उनखे सलाम करणु वञूं था, असां वेंदा बि आहियूं, वञूं बि था, उन सां वञूं था। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।